असांजे काफ़ी मरीज़ ईंदा आहिनि क्लिनिक्स ते जेके असांजी कंप्लेंट खणी ईंदा आहिनि त डॉक्टर साहिबु असां दवाऊं वठूं पिया, दवाऊं वठण खां पोइ हाणे असांजी ॿुधण जी सलाहियत में कमी अची वई आहे। हाणे इहो अहिड़ो इशू आहे जेको असां हाईलाइट बि न कंदा आहियूं, डॉक्टर प्रिस्क्राइब बि कंदा आहिनि दवाऊं ऐं मरीज़नि खे आगाह बि न कंदा आहिनि जेके तव्हां दवाऊं वग़ैरह वठो था इहे तव्हांजे कननि खे नुक़सानु पहुचाए सघनि था या ऑटोटॉक्सिसिटी कराए सघनि था। अच्छा, इहे एंटीबायोटिक्स छा थींदियूं आहिनि? एंटीबायोटिक्स अहिड़ियूं दवाऊं आहिनि जेके असां बैक्टीरियल इन्फेक्शन जे इलाज में इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं ऑटोटॉक्सिसिटी छा थींदी आहे? ऑटोटॉक्सिसिटी अहिड़े प्रोसेस खे चइबो आहे जॾहिं असां दवाऊं वग़ैरह वठंदा आहियूं त उहे दवाऊं असांजे कन जे अंदरूनी हिसे खे वञी नुक़सानु पहुचाईंदियूं आहिनि, जंहिंसां असांजी ॿुधण जी सलाहियत में कमी अची वेंदी आहे। ऐं मरीज़ कहिड़ा अलामात खणी क्लिनिक्स ते ईंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि त डॉक्टर साहिबु असांजे कन में घंटी वग़ैरह वॼे थी, या असांखे मथे में चकर वग़ैरह अचनि था, या असांजी ॿुधण जी सलाहियत में कमी वग़ैरह अची वई आहे, या असांजे तवाज़न ऐं बैलेंस में ख़राबी वग़ैरह अची वई आहे। हाणे छा करणु घुरिजे? एटलीस्ट जॾहिं बि को पेशेंट खे को मसइलो वग़ैरह थिए थो त उहो कॾहिं बि पंहिंजे तरफ़ां एंटीबायोटिक्स न वठे, उहो डॉक्टर सां मशवरो वग़ैरह करे ऐं डॉक्टर खां पुछा करे छा इहा जेका दवा आहे इहा ऑटोटॉक्सिसिटी कराए सघे थी, छा असांजे कन जे मसइला वग़ैरह कराए सघे थी। या डॉक्टर खे बि घुरिजे त मरीज़नि खे एंटीबायोटिक्स जा फ़ाइदा ऐं नुक़सानात ॿिन्हिनि शइ खां आगाह करे त बाबा हिन एंटीबायोटिक्स जा इहे फ़ाइदा आहिनि, इहे नुक़सान वग़ैरह ॾेई सघे थी। ऑटोटॉक्सिक ड्रग्स जे बारे में आगाही ॾियणु काफ़ी वधीक अहम आहे, जीअं त मरीज़ पंहिंजी सिहत ते मुतलिक़ हिकु सही ऐं बहितर फ़ैसिला करे सघनि। थैंक यू।